बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेसी ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। मुंहुं खां पोइ पुछंदा जॾहिं मुनकिर नकीर, ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। इनशा अल्लाह ईअं ई क़ब्रिस्तान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। जी नाज़रीन, प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। सीनियर सनाख़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आलमी शोहरत याफ़्ता नात ख़ान फ़क़ीर हाजी मोहम्मद बचल समेज साहब अॼु असांजे कखड़नि ते आया आहिनि। साईं जंहिंजा लख थोरा। साईं, सभ खां पहिरियों अव्हांखे हिन प्रोग्राम में अचण ते भलीकार चवंदा। साईं, अव्हां नात ख़ानी जी शुरूआति कॾहिं कई, कहिड़े दौर में थी ऐं कंहिंखां मुतासिर थी करे अव्हां नात ख़ानी जी शुरूआति कई? साईं अल्हम्दुलिल्लाह, लख एहसान मालिक करीम जा। मां 1961 में स्कूल में दाख़िल थियुसि। उन स्कूल में असांजा उस्ताद मोहतरम हाजी गुल मोहम्मद 5 दर्जो पढ़ंदा हुआ। असां पहिरें दर्जे में दाख़िल थियासीं। पोइ जॾहिं स्कूल में असांजो अचण वञणु थियो, उन टाइम में स्कूल जे पढ़ाई जे दौरान असांजा उस्ताद जेका हुआ, उहे उस्ताद हाजी गुल मोहम्मद खां नातियूं ॿुधंदा हुआ। हुन जे आवाज़ में अहिड़ो त सुरूर, अहिड़ो त मज़ो हो जो दिलि ठरी पवंदी हुई। पोइ जॾहिं इन जी आवाज़ में लचक ऐं मज़ो आयो त मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो त जेकर छो न मां बि इन महूई तारीफ़ पढ़ां जंहिंजी हाजी गुल पढ़े थो पियो। इश्क़ु जाॻियो। अल्हम्दुलिल्लाह, उन खां बाद में शुरूआति कईसीं। उस्ताद ग़ुलाम मैसर जूं तहीनिया कापियूं, नंढियूं कापियूं मिलंदियूं, सरवर काइनात, उहे ख़रीद करे पोइ उन्हनि ते नातियूं पढ़ंदा हुआसीं। उनखां पोइ असांजे इश्क़ में इज़ाफ़ो ईंदो वियो। जीअं नातियूं पढ़ंदा रहियासीं तीअं माण्हुनि खे बि मज़ो अचे पियो, ॿुधनि पिया जेके बि, मोट मिले पई। उनखां बाद में 1975 में वरी मूंखे शौक़ु लॻो त जेकर छो न उस्ताद जूं नातियूं पढ़ां थो, छो न मां पंहिंजियूं बि ठाहे करे मऊई शान में कुझु नातियूं पढ़ियां। पोइ जॾहिं मां इहा शुरूआति कई, उन महिल उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर मियां शींहं वेठो कचे में सलाम ॻोठ जे पासे, उते यारिश जो प्रोग्राम थींदो हो, हर महीने थींदो हो। असां हितां वियासीं। पोइ दिलि में इहो ख़्यालु आहे त छो न मां हाणे हे कमु शुरू कयो आहे, शाइरी शुरू कयो आहे। ॻाइण जो उस्ताद हाजी गुल मोहम्मद आहे, उन सां गॾु गुज़ारियोसीं। शाइरी जो जेको आहे, छो न उस्ताद खे ग़ुलाम नबी मैसर खे मां उस्ताद पंहिंजो कयां। उते जॾहिं पहुतासीं, उस्ताद सां मुलाक़ात थी। उते मथे मनी ते उस्ताद वेठा, मां मथे चढ़ी वियुमि। वञी अर्ज़ु कयुमि, साईं मुंहिंजी हीअ इश्क़ आहे, हीअ मोहबत आहे मदीने वारे घोट सां। कुझु नातियूं मां पढ़ियूं न। पोइ उनखे चई, पुटु ॿुधाए। मां हिकिड़ी नात ॿुधाईमांसि, जंहिंमें ॾाढो ख़ुशि थियो, मूंखे भाकुर बि अथई। बसि हाणे मूंखे पंहिंजो ग़ुलाम उस्ताद शागिर्दु बणायो, महिरबानी कयो। पोइ हुन मूंखे उस्ताद गानो बि ॿधो ऐं शेर ठाहिण जो तरीक़ेकार बि मूंखे सम्झायो त भई अहिड़े तरीक़े सां तूं शेर ठाहींदे त आसानी सां ठही वेंदो। हाजी साहब, अव्हां जो शाइरी में उस्ताद कहिड़ो आहे ऐं नात ख़ानी में उस्ताद कहिड़ो आहे? असांजे नात ख़ाने में उस्ताद हाजी गुल मोहम्मद महर साहब हो, जन सां मां कुझु वक़्तु गुज़ारे करे ख़िदमत कई। उनखां बाद में हुन मूंखे कुझु न कुझु पंहिंजे मुहबत सां मूंखे शागिर्दु रखियो ऐं मूंसां महिनत कई, अल्हम्दुलिल्लाह। उनखां बाद में जेको शाइरी जो उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर, जन मूं ते महिरबानी कई, शफ़क़त कई ऐं मूंखे पंहिंजो शागिर्दु बणायो। मूंखे शाइरी जीअं मां हुनखे नात ॿुधाई, उनखां बाद में हुनखे पसंदि आई, जंहिंमें उस्ताद मूंखे पंहिंजो सबक़ु अता कयो। मूंखे गानो बि ॿधऊं ऐं तरीक़ेकार मूंखे सम्झाऊं त पुटु अहिड़े नमूने सां जेकॾहिं तूं शेर ठाहींदे तुंहिंजा जल्दी ठही वेंदा। उनखां बाद में अलाह जी महिरबानी आहे, जेको असां ते करम आहे मदीने वारे घोट जो, जेको साईं जी शान में हमदो बारी ताला, हुज़ूर जो शान, पंडितन पाक शान, औलिया कराम जो ज़िक्र, पंडितन पाक जो ज़िक्र, उन में जेके बि असांजूं काफ़ी कसीदा ठहियल आहिनि, नातियूं ठहियल आहिनि, हमद ठहियल आहिनि, इहा उस्ताद जी महिरबानी आहे, करम मदीने वारे घोट जो, अल्हम्दुलिल्लाह। हाजी साहब, अव्हां जो कहिड़नि कहिड़नि नात ख़ाननि सां जोड़ रहियो? साईं, शुरू में मुंहिंजो जोड़ थियो मरहूम सदुर फ़क़ीर आलमाणी सोहरवर्दी, जन सां मुंहिंजो जोड़ केतिरा साल मां उन सां जोड़ में ॻायो। उनखां बाद में तव्हांजो वाल साहब हाजी ख़ान मोहम्मद
जेको अलहमदिल्ला अॼु सुठी लेवल ते हाई लेवल जो नात ख़ान आहे, पूरी मीडिया उनखे ॾिसे थी पई, बहितरीनु नात ख़ान आहे। असां उनजो गॾु घरु हुयो, उन बि असां जूं नातियूं ॿुधी, मुंहिंजो भाउ हो उन जूं नातियुनि सां गॾु रहंदो, उन नातियूं ॿुधी करे उनखे बि शौक़ु जाॻो जेको नातियूं हुन पढ़ियूं। उनखां बाद में नंढड़ो हो, हुनखे सुठी मोहबत हुई, सुठियूं नातियूं पढ़ंदो हो। जॾहिं जवानी ते आयो पोइ असां हुनखे जोड़ में खयोसीं। पोइ उन सां घणो वक़्तु मुंहिंजो जोड़ हुयो हाजी ख़ान मोहन सां, 2-2.5 साल लियाकत फ़क़ीर सां ई मुंहिंजो जोड़ हुयो, पर सुठो जोड़ थियो। हाजी ख़ान मोहन सां त मुंहिंजो चैनल ते प्रोग्राम बि थिया ऐं केस्टियूं बि ॾाढियूं कयूंसीं ऐं महफ़िलां बि तमामु घणियूं कईसीं। ईअं सम्झो पूरी सिंध में असां घुमियासीं, बलोचिस्तान में वियासीं। अल्हम्दुलिल्लाह इहो वॾो करम थियो। उनखां बाद में वरी हिन वक़्तु जेको जोड़ आहे उहो असांजो हाजी गुलाम नबी सूमरो साहिबु, उन सां आहे पियो। बाक़ी कुझु प्रोग्राम जलसा उस्ताद गुलाम महेश्वर सां बि ॻायोसीं, उस्ताद लीमी फ़क़ीर सां बि ॻायोसीं, हाजी अब्दुल का सां बि ॻायोसीं। ऐं कुझु टाइम हाजी अब्दुल का पंहिंजो भाणे जो शमसदीन उहो मूंसां गॾु, उन सां बि कुझु वक़्तु ॻायोसीं। जे हाजी ख़ान मोहम्मद वियो हलियो मदीने पाक, रमज़ान शरीफ़ महीनो उहो मां सां गॾु हुयो। अल्हम्दुलिल्लाह असां ते करम आहे साईं जो ऐं दुआऊं आहिनि उस्तादनि जूं, महिरबानी आहे मदीने घोट जी पंहिंजी मुस्लिम करीमनि जी। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेको आहे सो साईं जे शान में नातियूं पढ़ूं था, जलसा ॻायूं था, प्रोग्राम ॻायूं था। अल्हम्दुलिल्लाह अॼु वरी तव्हां वटि महिरबानी तव्हां कई, यादि फरमायो, तव्हांजे आस्थान ते आया आहियूं। तव्हांजो हीउ प्रोग्राम चैनल ॾिसी करे ॾाढी दिलि खे ख़ुशी थी आहे। हर जॻह ते हर महफ़िल में इहा ई तारीफ़ हलंदी आहे त वाह वाह माशा अल्लाह, जेको चैनल ख़ान मोहन जो आहे, अदे फारूक अहमद जो आहे, तमामु हिकिड़ो बहितरीनु आहे। पोइ असांखे बि शौक़ु थियो जेकर असां बि कुझु वञी करे इन में हिसो वंडायूं। अॼु तव्हांजे आस्थान ते आया आहियूं, अलाह तव्हांखे वधाईंदो, अञा अलाह सां तव्हांखे तरक़ी ॾींदो। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां सां मुलाक़ात थी, वॾी महिरबानी अव्हांजी। हाजी साहिबु अव्हांजा सिंध में केतिरा शागिर्द आहिनि? असांजा सिंध में अंदाज़ो शागिर्द 20 खां 25 ताईं शागिर्द आहिनि असांजा। अल्हम्दुलिल्लाह सुठा शागिर्द आहिनि जेके सुठी लेवल ते नातियूं पढ़नि था पिया। बहितरीनु आहे असांजो, तव्हां ॾिठो त मशहूरु नात ख़ान हाजी अब्दुल मजीद अब्बासी साहिबु, इहो बि असांजो शागिर्द आहे। ऐं मास्तर बहराम जेको फौत थी चुको उहो बि असांजो शागिर्द हो। नेमतुल्ला चाचड़ साहिबु उहे शागिर्द असांजो। हिन वक़्तु हज़ारो बोज़दार उहो बि असांजो शागिर्द आहे। ऐं रियाज़ अहमद उहो बि असांजो शागिर्द आहे। ऐं हाकिम अली पेताफ़ी बि शागिर्द आहे। काफ़ी शागिर्द आहिनि, कंहिंजा नाला खणो उहो असांखे बिल्कुलु सां मोट ॾींदा आहिनि, इज़त ॾींदा आहिनि। अलाह उनखे बि ख़ुशि कंदो, असांजी बि उन सां दाऊं कठे आहिनि। अलाह उनखे कामयाबी ॾींदो, छो त हे सुहिणे सॼणी तारीफ़ आहे, असांखे ख़ुशी आहे। छो त अलाह साईं राग विरागो बजायो ऐं असांखे हीउ रस्तो ॾिने जेको महबूब जे शान में हर जॻह ते जंग जर में तारीफ़ कयूं था ऐं ॿुधायूं था ऐं कंडीअ सां ॿुधूं बि था। अल्हम्दुलिल्लाह। हाजी साहिबु मदीने शरीफ़ घणा चकर हाज़िरी नसीब थी? अल्हम्दुलिल्लाह साईं मदीने पाक में मुंहिंजा 3 उमरा नसीब थिया आहिनि। 3 चकर असां विया आहियूं। इहो करम थियो हुयो मिसकिन हाल, पर मदीने वारे घोट जॾहिं मां नात इहा पढ़ी, सिक ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। इन करम कयो असां ते जेको अल्हम्दुलिल्लाह 3 चकर मां मदीने पाक जी हाज़िरी मूंखे नसीब थी आहे। वॾी महिरबानी अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जा, हर वेले शुक्र ऐं एहसान पिया ॻायूं। अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह। जेकॾहिं मदीने सिक ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुराए मदीने में, नालो ॿुधी करे मुंहिंजी अखियुनि में लुड़क अची आहे। जेकॾहिं नात इहा थी वञे त वाह वाह थी वेंदी। सिक ॾाढी लॻी, सिक ॾाढी लॻी आ सीने में, महबूब घुरायो मदीने में। सिक ॾाढी लॻी, सिक ॾाढी लॻी आ सीने में, महबूब घुरायो मदीने में। ओ पंहिंजो शहर छॾे अचां लाल लॾे, पंहिंजो वतन छॾे अचां लाल लॾे। हिन साल थे स्वारो सफ़ीने में, महबूब घुरायो मदीने में। सिक ॾाढी लॻी, सिक ॾाढी लॻी आ सीने में, महबूब घुरायो मदीने में।
ओ नाहे सुवाल को धन धरावत जो साईं शरफ़ अता कयो ज़ियारत जो। ओ नाहे सुवाल को धन धरावत जो साईं शरफ़ अता कयो ज़ियारत जो। अची चौठ चुमा घटियूं घोट घुमा, अची चौठ चुमा घटियूं घोट घुमा, हज पाक जे पाक महीने में महबूब घुरायो मदीने में। सिका ॾाढी लॻी, सिका ॾाढी लॻी आ, सीने में महबूब घुरायो मदीने में। माशाल्लाह माशाल्लाह सुभानअल्लाह। हाजी साहब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर, उस्ताद हाजी लीमू फ़कीर, उस्ताद हाजी जानड़ फ़कीर रहमतुल्लाह अलैह सां हिक का अनमोल यादि हुंदी जेकी अवां पंहिंजे दोस्त जेकी ॾिसनि था उन्हनि खे ॿुधाइणु चाहियो, का अनमोल यादि हुजे। अल्हम्दुलिल्लाह साईं, असां ते उस्तादनि जी वॾी वॾी महिरबानी हूंदी हुई, उन्हनि जा लख लख एहसान। जॾहिं बि असांजे हिन पनो तालके में ईंदा हुआ तॾहिं मूंखे यादि फ़रमाईंदा हुआ। घणो करे अची उस्ताद लीमो ख़ासि करे मुंहिंजे घर रहंदो हो। काथे में महफ़िल हूंदी, महफ़िल करे मोटी मां वटि रहंदा त मूंखे हिते सुकून ईंदो आहे ॾाढो। उस्ताद ग़ुलाम मैसर सां बि काफ़ी जॻहियुनि ते उन जूं महिरबानी थोरा। हिकिड़े ॾींहुं सखर में प्रोग्राम हुजे मुस्तफ़ाई भुटन जो, उते उस्ताद खे दावत ई, असांखे बि दावत, उन टाइम में मूंसां लियाकत फ़क़ीर गॾु ॻाईंदो हुयो। पोइ उस्ताद उते आयो, उस्ताद लीमो मजबूर न अची सघियो। उस्ताद शेर को ठाहियो उते हिन जे बारे में। पोइ मूंखे चई फ़क़ीर हाणे मां महिनत कई आहे, शेर ठाहियो आहे, जेकर मां सां तूं इहो शेर पढ़ाए मां वधीक महफ़िल न करे सघंदुमि, छो त लीमो फ़क़ीर न अची सघियो आहे। बसि ठीकु आहे, असां ग़ुलामी ॾींदासीं। पोइ लियाकत फ़क़ीर असां हुयोसीं। पोइ साईं सां अल्हम्दुलिल्लाह नातियूं पढ़ियूंसीं। जॾहिं असां नातियूं पढ़ी त उस्ताद हूअं त पहलू चयो त मां हिकिड़ी बसि इहो ई शेर पढ़ंदुमि। शुरू में उहो पढ़े, उनखां पोइ हिनखे जे मज़ो अची वियो त ॿ टे नातियूं पोइ वरी गॾिजी असां सां ऐं लियाकत सां अल्हम्दुलिल्लाह उस्ताद पढ़ियूं। उन ते ॾाढो असांजो शुक्रियो अदा कयईं ऐं वॾियूं दुआऊं कयईं असांखे अल्हम्दुलिल्लाह। हाजी साहब ग़ुलाम नबी मैसर, उस्ताद लीमू फ़कीर, उस्ताद जानड़ फ़कीर नात अकेडमी पनो वाकिल ते अची ऐं प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में अची अव्हां खे कीअं लॻो? अल्हम्दुलिल्लाह साईं, असांखे जॾहिं इहे प्रोग्राम तव्हांजो शुरू थियो ऐं नात ख़ाननि में अचणु लॻा त असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढो मज़ो आयो, ॾाढो करार आयो। चयोसीं अल्हम्दुलिल्लाह, असां परपटी दुआऊं कयूंसीं त अल्लाह साईं इन खे वधाए। जेको हीउ प्रोग्राम शुरूआति कई अथनि सुहिणे हुज़ूर जे शान में, जेका महफ़िल गुफ़्तगू थिए थी तमामु बहितरीनु थिए थी, छो त हिन गुफ़्तगू सां ॿई जहान आज़ाद थियनि था। छो त या चवंदा आहिनि त या सजण वटि हुजे या पहिरें जी पचार हुजे। अल्हम्दुलिल्लाह, इहा पचार बि हिकिड़ी असांखे वॾी हिकिड़ी शहादत आहे असांजी, जो महूकन में जी असां वेही गुफ़्तगू ऐं वेही वाखाण कयूं था। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे बि अलाह ख़ुशि रखे। तव्हांजी हीउ जेको आहे चैनल आहे तमामु बहितरीनु चैनल हले थो। ॾाढा ख़ुशि आहियूं, ॾाढा ख़ुशि आहियूं। असांजो जेको जोड़ीवाल हाजी साहब हाजी ख़ान साईं, उनखे लख लख मुबारक हुजे जो हुन हीउ इश्क़ रखी करे, हीउ मुहबत रखी करे हीउ प्रोग्राम शुरू कयो आहे। ऐं इन जे मार्फत सां असांखे काफ़ी नात ख़ाननि जी ज़ियारत थिए थी, दीदार थिए थो ऐं उनजा सुहिणा सुहिणा ॿोल ॿुधी करे दिलि खे सुकून अचे थो पियो। हाजी साहिब खे अल्लाह सां ख़ुशि रखे। हाजी बहितरीनु माण्हू आहे। हिन वक़्तु तनज़ीम इतिहाद जो बि ख़ासि करे बहितरीनु कमु करे थो, जेको पूरी सिंध में हलचल मची वई आहे। माशा अल्लाह, तनज़ीम नात ख़ान इतिहाद सिंध बहितरीनु नात ख़ान आहिनि, जन ही पाण में गॾिजणियूं करे मुहबत वधाई आहे, सिक वधाई आहे। असां ॾाढी ख़ुशी आहे, असां ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। हाजी साहब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जो हमद शरीफ़ जूं चंद सिटरा थी वञनि त सुभाणे थी वञे। अल्हम्दुलिल्लाह साईं, जॾहिं बि मां प्रोग्राम महफ़िल कंदो आहियां काथे बि, जॾहिं मूंखे स्टेज सॾु थींदो आहे त जेकॾहिं टाइम हूंदो आहे त ख़ासि करे मां पंहिंजे उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर जो हमद पढ़ंदो आहियां। उहो हमद हीअ आहे, मुंहिंजो ख़ुदा मिलण खां, मुंहिंजो ख़ुदा मिलण खां वध महिरबानो आ, लजपालो ला शरीक लहू उन जो ई शान वा, मुंहिंजो ख़ुदा मिलण खां। ओ बाबे बिना जो ईसा
बर में ॼमे त छा हज़रत अली अलाह जे घर में ॼमे त छा कानून खे फिराए कानून खे फिराए का देर कान आ लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान वा मुंहिंजो ख़ुदा मिलण खां। जी नाज़रीन, हुई असांजे पाकिस्तान ऐं सिंध जो मशहूरु मारूफ़ शाइर अहले सुन्नत ऐं नात ख़ान फ़क़ीर हाजी मोहम्मद बचल समीज साहब जन अॼु उस्ताद लीमो फ़क़ीर, उस्ताद जानण फ़क़ीर, उस्ताद ग़ुलाम नबी मैसर नात अकेडमी पनवाकिल ते अची वॾा असां ते एहसान कया। हाणे प्रोग्राम मदान सां मुलाक़ात में अव्हां खां इजाज़त वठंदासीं। पंहिंजी खोड़ सारनि दुआनि बि यादि रखिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।